जेको आहे बिलावल भुट्टो पार्क में बीठी आहियां। इहो जेको पार्क आहे इहो ख़ासि तौर ते लाड़काणे जे औरतुनि जे लाइ ठाहियो वियो आहे। हिते ट्रैक्स ठहियल आहिनि जिथे औरतूं वॉक कंदियूं आहिनि। असांजो टाइम आहे 4 खां वठी करे 8 वॻे ताईं। हींअर कुझु अरसे खां वठी करे जॾहिं छा थियो आहे जो असांखे चवनि था त तव्हांजो टाइम 7 आहे। तव्हां पाण ॾिसो त 7 टाइम सियारे जी मौसम में ऊंदहि थी वेंदी आहे, स्नैचिंग वग़ैरह लॻी पई आहे, तंहिं करे असां घर खां नथा निकिरी सघूं। ऐं ॿी ॻाल्हि जंहिंजो असां हिन महिल मां जंहिंजे लाइ प्रोटेस्ट बि असां कंदासीं त हिते मर्द आंदा पिया वञनि। हिते म्यूनसिपालिटीअ वारनि पंहिंजी ऑफिस खोली हुई, उहे हिते शिफ्ट थिया हुआ, उहे यको हिते वेठा हूंदा हुआ ऐं हिते मुसलसल ग्राउंड में घुमंदा रहंदा हुआ। उनखां पोइ हेॾां जेका आहे एसी आई आहे लेडी का, उन पंहिंजी ऑफिस खोली आहे। हिते बि जेके आहिनि मर्दनि जो अचु वञु वधी वियो आहे। हे गेट बि खोले था छॾनि, हेॾां बि खोले था छॾनि। हिते जेके आहिनि इज़त वारियूं फैमिलीज़, औरतूं, छोकिरियूं, ॿार वग़ैरह अचनि था, तंहिंजे करे तमामु घणी ॾुखियाई थी थिए असांखे वॉक करण में। खां 9 बजे जो टाइम आहे। 7 बजे खां 9 बजे औरत का घर खां न निकिरंदी। 4 खां 7-8 ताईं औरतूं वॉक करे पंहिंजे घर वञनि। ज़ाहिर आहे उनजो डिनर जो टाइम हूंदो, उन्हनि खे ॿार संभालणा हूंदा। 7 खां पोइ त औरत न ईंदी न काई बि राति जे अंधेरे में, या उनखां मोबाइल खसिजी वञे, रस्ते ते को बि मसइलो थी सघे थो न। असांखे 4 खां 8-9 ताईं भले तव्हां बंदि कयो, मर्द जेंट्स जो एॾो आमदरफ़्त बंदि कयो त असांजे महफ़ूज़ तरीक़े सां भई वॉक करे सघूं। इहो या हाणे इहो कल्ह 3 खां गेट खुलियल आहे, न त पहले न हूंदो हुयो।